मीन नालो अदा किथां जा था? असां अली खान रिंदे ॻोठ जा आहियूं, मास्तर अली खान। छा मसइलो थियो आहे? मसइलो इहो आहे, पहिरीं असांखां बनी 2 एकड़ फुरियूं, उन हूंदे बि असां बनी जे असां इन करे छॾियो, असां चई वॾो रान पुलिस वुलिस चाढ़ींदा, असां मुंहिंजो मुड़ुसु गुर्दे जो मरीज़ आहे, डप में इन जे करे असां पोइ हिते हटी वियासीं। वरी उन्हनि जे हारियुनि उर्स ऐं न्याल छा कयो, मुंहिंजो पुटु बनू ॾियो अचे पियो हाजी असलम जो बनू ॾियो पियो अचे त मुंहिंजे छोकिरे खे चंपा आई। जॾहिं अली खान ॾे इंसाफ़ लाइ वियुसि, इंसाफ़ लाइ वियुसि त अली खान चयो FIR कराए, NC कराए, पोइ तव्हां असां ॾे अचो, तव्हां मसइलो हल कयां। मूं चयो असां ग़रीब आहियूं, असीं अटे में ॿधा पिया आहियूं, मुंहिंजो पुटु बिरयानी हलाईंदो तॾहिं असीं गुज़र सफ़र कंदा आहियूं। ऐं मुंहिंजे घर वारे खे अॼु बनी जे बहाने तां मोबाइल घर मां गुम थी विया, ख़बर न आहे केॾांहुं विया, ऐं चई मोबाइल खणी विया आहियो। ऐं उन करे पुलिस आई आहे, गुलज़ार ऐं मीर मूंखे धक हणी, मुंहिंजो मुड़ुसु घर मां दौड़ी खयो आहे, मुंहिंजी बाइक बि किरायूं, मुंहिंजी LCD बि तोड़े, माना नाइंसाफ़ी करे मुंहिंजे ॿारनि खे धिका ॾेई वठी विया आहिनि। केरु था कयां तव्हांखे? पुलिस वारनि आया आहिनि अली खान जे चवण ते। ऐं अली खान जा पुट 2, हिकिड़ो सोहेला पास, ॿियो आबिद, उहे वरी अदा ॿाहिरि घटी ते बीठा आहिनि। जॾहिं आबिद खे मूं चयो तूं हिलाली आहीं पंहिंजी माउ जो त असांखे साम्हूं विड़ी आहे, तूं ईअं न विड़ी आहे, असांखां फसल फुरे, असांखे कूड़ा इल्ज़ाम न ॾियां। असां चयो असांखां जेको ज़ामीन घुरो, कसमदारी घुरो, जेका घुरो, मूं चयो माई थी ॾियां, माई नथा मञो त न्याज़ भंबरे ॾे वञां थी ऐं उन खे चवां थी ऐं उहो ई आजी असांजी तरफ़ खां कसमदारी ॾेई छॾींदो। असां दादा नाइंसाफ़ी थी, असांजा इंसाफ़ थिए, असांजे फसल जो इंसाफ़ थिए। मुंहिंजो मुड़ुसु गुर्दे जो मरीज़ आहे, असां राति बि सुयूं हणायूं आहिनि, कल्ह बि हणायूं आहिनि। मुंहिंजे अॻियां मुंहिंजे मुड़ुसु खे गुदा हणी माना खणी विया आहिनि, मूं जॾहिं छॾायो मूंखे धिको ॾिनो आहे, ऐं दीवार मुंहिंजी लॻी आहियां। असां ते 2 ॾींहं थिया आहिनि, रोज़ रोज़ माण्हू बि अचनि था, कल्ह फायर थिया, 2 ॾींहं थिया, ऐं माना गुमराह करे फ़ोन वोन करे चवनि था हितां माण्हू पियो अचे, हितां पियो अचे, हितां पियो अचे। असीं 24 कलाक ख़ौफ़ में वेठा आहियूं, छा आहे छा न आहे, ऐं हिननि जी नाइंसाफ़ी आहे। चए असांजी 2 मेयूं आहिनि, हिकिड़ी तानू जी आहे, हिकिड़ी असांजी पंहिंजी आहे। उहा चवंदा असीं मेयूं बि पंहिंजूं काराए, माना पुलिस खां छापे में छॾंदा। असां अहिड़ो कहिड़ो ॾोह कयो, मोबाइल केतिरो आहे, मूं चयो माई तोखे पिनी मोबाइल वठी ॾियां थी, 2.5 लख वारो घुरो, 2 लख वारो घुरो, कहिड़ो बि घुरो, ऐं पिननिसि। मूं चयो मीरपुर ज़िलो, कराची, बदीन, जेको बि थियो पिननिसि। नाइंसाफ़ी पंहिंजे मुड़ुस सां कान थियनिसि। अली खान त पंहिंजे लाइ, जॾहिं असां जाली वोट ॾियूं था तॾहिं असां ॾे अचनि था, अमाऊं आहियूं, भेणूं आहियूं, वधियूं आहियूं, हींअर इलेक्शन जो टाइम अचे पियो तॾहिं बि असां सां नाइंसाफ़ी आहे। अली खान ख़ुदि चयो ऐं कोन थो ॿधायां त असां इन ई घुमरे में रहियासीं। मुंहिंजो घर वारे चयो चांहि ठाहे, त पुलिस वेही पई त मुंहिंजो पुलिस वञे पई त चई न नानू ईअं कोन कंदो, नानू करे माना हुन असां ते इहो उबते छुरी वाई आहे। इहो नाइंसाफ़ी आहे।